जामशोर में जदोजहद कमेटी तरफां सेंडोज रोड की तामीर लाइ एहतजाज कयो वियो। अब्दुल गनी मक्सी, इरफान बुरफत, इस्माइल चांडी ऐं ॿियनि चयो त हू 5 ॾींहनि खां रोड जी तामीर लाइ एहतजाज कनि पिया पर को लड़ी न आयो। असां 5 ॾींहनि खां मुसलसल एहतजाज जारी कयो आहे त उन में असांजे सेंडोज रोड ते अञा बि गंदगी वधी वई आहे ऐं नाला वग़ैरह उहे बि साफ़ नथा थियनि। शायदि इंसान के अलाए कावड़ लॻी आहे जेके असां हक़ीक़ी ऐं पंहिंजा मसइला घुरिया आहिनि। हुननि चयो त जामशोरे में का बि बुनियादी सहूलियत न आहे, रोडनि ऐं ड्रेनेज जो को निज़ाम न आहे। सहूलियतुनि खां जामशोरो जेको आहे सो परे परे ताईं बीठल आहे। हिन दौर में जामशोर में कंहिं बि क़िस्म जी का बुनियादी सहूलियत न आहे। असां वटि समूरा रोड रस्ता ख़राबु लॻा पिया आहिनि, ड्रेन जो को सिस्टम न आहे, नालियूं न आहिनि। 4 महीना अॻु में बरसाति पई, उहो 4 महीने वारो पाणी बरसाति वारो अञा शहर जे मुख़्तलिफ़ गिलनि गिटनि में बीठो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त जल्द सेंडोज रोड जो कमु शुरू कयो वञे, ॿी सूरत में सुभाणे DC ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।